अस्सलाम वालेकुम। जी तो मैं आफ्ताब भुट्टो अबू धाबी खां असां कंदा आहियूं फायर जो कमु, बिजलीअ जो कमु। जीअं त सुबुह सवेर उथियासीं, कपिड़ा वपिड़ा चेंज करे निकिरी आयासीं फायर जे कम जे लाइ। फायर जी कंपनी आहे एवरसेफ जे स्टोर ते आयासीं। हे तव्हांखे अॻ में व्लॉग में ॾेखारियोसीं त सिलेंडरनि जी तड़े रिपेयरिंग कंदा आहिनि। उन खां पोइ चढ़ी आयासीं मथे। असां 2 दिसंबर खां पोइ हिननि जी एवरसेफ जी ऑफिस में आया हुआसीं। हिननि 2 दिसंबर ईद उल इतिहाद यूनिट अरब इमारात जो आज़ादीअ जो ॾींहुं, हुन हिसाब सां बैनर लॻायो हुयो एवरसेफ। हीअ शर्ट मूंखे एवरसेफ जी पातल आहे। सो एवरसेफ में आयासीं। हिननि जे स्टोर ते असां कढाईंदासीं पंहिंजो सामान, जेको साइड ते खणी वेंदासीं, उते पंहिंजो कमु कंदासीं, सर अंजाम ॾींदासीं कम खे। सो तव्हांखे अञा वधीक ॾेखारींदासीं अॻिते। हिननि जो पंहिंजे लेबर लाइ बायोमेट्रिक सिस्टम आहे, त पंहिंजो लेबर कंहिं महिल अचे थो, कंहिं महिल वञे थो। असां हिननि जा लेबर न आहियूं, असां हिननि खां नंढड़ा नंढड़ा ठीका पाकींदा आहियूं। हीअ हिननि जी एवरसेफ जी नंढड़ी ऑफिस आहे स्टोर वटि। बाक़ी हिननि जी ओरिजिनल जेकी कॉन्ट्रैक्ट ऑफिस आहे उहा अबू धाबी सिटी में आहे। सामान खयोंसीं, हाणे वेंदासीं साइड ते पहुची आयासीं। असां मथे ॾाकण ते चढ़िया आहियूं। 17 स्टेप ॾाकण आहे, 17 फुट मथे। सो लाइटिंग ऐं स्मोक चेंज कयासीं। टायरनि जो शॉप आहे, वॾो स्टोर आहे। सो ही स्मोक चेंज कयासीं ऐं लाइट चेंज कईसीं। पुराणियूं लॻल हुयूं, हिननि खे रिपेयर कयोसीं। उन खां पोइ वरी चांहि जो मूड थी वियो, 11-12 थियो त चांहि वठी ईंदासीं, चांहि पीअंदासीं। सो हीअं ई परदेसी ज़िंदगी। सुबुह सवेर उथंदासीं, चांहि ॿांहि पी करे, कपिड़ा वपिड़ा चेंज करे, बूट सेफ्टी पाए, वरी सुबुह हर को पंहिंजे रोज़गार सां लॻंदो। सॼो ॾींहुं कमु करे 5-6 बजे मोटी ईंदो घर ॾे रूम ते। वरी कपिड़ा वपिड़ा चेंज करे, वरी भाॼी पचाईंदो, थांव ॿांव धोईंदो। उन खां पोइ वरी कपिड़ा मेरा हूंदसि त कपिड़ा धोईंदो, घर ॻाल्हाइणो हूंदो घर ॻाल्हाईंदो। सो असां चांहि बि पीतीसीं, हेतिरे पंहिंजो कमु बि कयोसीं। ॾाकण असांजी नंढी पई थिए, 17 फुट, तंहिंजे करे हेठां टायर ॾेई हुनजे मथां पिलाई रखी, पोइ असां मथे कमु कयोसीं। स्टोर हिकु साइड ॾांहुं नंढो, ॿी साइड ॾांहुं वॾो हुयो। सो असां कमु पंहिंजो ख़तमु कयोसीं, निकिरी वियासीं ॿाहिरि। हे उन्हनि जा वर्कर हिते पंहिंजो कमु कनि था, टायर लोड कनि था गाॾीअ में। हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो कमु आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ड्यूटी आहे। कंहिंखे ॾुखियो, कंहिंखे सवलो, मिड़ई गुज़र सफ़र हर को करे थो। हे बि मज़दूर आहिनि वीचारा। कमु ख़तमु करे असां निकितासीं पंहिंजे रूम जी तरफ़ ॾे। असां वेंदासीं रूम ते। सो ईअं ई परदेस आहे, एतिरे कोई बि मतिलबु हिकु जहिड़ो न आहे। हर को लेबर आहे, ग़रीब आहे, मिड़ई कमुकार करे थो पियो। अलाह पाक हर कंहिंखे रोज़ीअ में बरकत ॾे। असां अची वियासीं घर ॾे। सो असां हाणे कपिड़ा चेंज कंदासीं। कपिड़ा चेंज करे थोरी बुख लॻी आहे, मिड़ई रिफ्रेशमेंट करे ईंदासीं। हेठि वञूं था। असां कपिड़ा चेंज कयासीं। सो घणे टाइम खां असांखे टाइम न पियो मिले त असां व्लॉग ठाहे सघूं। असां ॾाढा मसरूफ़ हुआसीं। असांजो हथु वांदो हुजे त व्लॉग ठाहियूं। व्लॉग कोशिशि आहे त पंहिंजे वॉइस में लाइव व्लॉग ठाहियूं। हे रिकॉर्ड करे रखूं था त 7 ॾींहं जी रिकॉर्डिंग आहे, 7 दिसंबर जी। 7 दिसंबर खां वठी असांखे वांदे ई कोन पई थिए त असां व्लॉग खे वॉइस ॾेई सघूं, एडिट करे सघूं। सो संबज़ो खाई रिफ्रेशमेंट कयोसीं। पोइ संगत अची वई। संगत खे गाॾी हुई मर्सिडीज़। सलीम बुगियो साहब, साहिर बुगियो, नईम चन्ना साहब ऐं ज़ाहिद भुट्टो असां सां गॾु आहिनि। असां रूम तां निकितासीं शाबिया में वरितीसीं टी रूम तां चांहि। हीअ VIP ज़बरदस्त गाॾी आहे, लाजवाब मर्सिडीज़। सो हे साहिर बुगियो काए आयो हुयो। हे वेठो आहे भाऊ ज़ाहिद। तमामु असां घर खां निकितासीं थोरो परते, थोरो दूर वञी करे चांहि पीतीसीं। हे सीट जे पोयां LCD लॻल आहे, ॾाढी ज़बरदस्त गाॾी आहे। ॾाढो एंजॉय कयोसीं गाॾीअ में वेही करे, चांहि ॿांहि पीतीसीं। सो वरी हितां निकिरंदासीं पंहिंजे घर जे तरफ़। जंहिं बि असांजो वीडियो ॾिठो
या ॾिसे थो सो उन्हनि खे वरी वरी महिरबानी। असांजे यूट्यूब खे तव्हां सब्सक्राइब लाज़िम करे छॾियो, जिते बि हुजो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो। सो असांखे सपोर्ट कयो त असां लाइव व्लॉग ठाहे सघूं। सो दिलि खे असांजी जेके कमज़ोर न कयो त असां व्लॉगनि तां भॼी न वञूं। सो बराए महिरबानी असांजे व्लॉग खे लाज़िम ॾिसो, दोस्तनि ॾे शेयर कयो। असांजी वॾी वॾी महिरबानी। असां ॿिए चकर जंहिंमें व्लॉग ठाहींदासीं त इंशाअल्लाह माइक सां गॾु लाइव आवाज़ सां गॾु। हुन में अंदाज़ो आहे एडिटिंग थोरी घटि थींदी, जेको बि वीडियो हूंदो जॉइंट करे उहो लॻाए छॾींदासीं। सो अव्हांखे असांजा व्लॉग कीअं लॻनि था सो बराए महिरबानी कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधायो। हाणे असां चांहि पीतीसीं, सॼो ॾींहुं असां कटे आयासीं, हाणे वञूं था पंहिंजे घर जे तरफ़। चांहि पीओ त सलाह अथव, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, मौला सलामत रखेव। ॾाढो गाना बाना ॿुधंदा असां पंहिंजे रूम ते पहुतासीं। गाननि जो वॉइस असां यूट्यूब ते नथा रखी सघूं, सॼो कॉपी राइट लॻे थो। सो हीअ आहे नईम जना साहिबु, तमामु बहितरीनु माण्हू आहे, दोस्त आहे असांजो लारकाणे जो। असां बि लारकाणे जा आहियूं, परदेस में मिड़ई गॾु रहूं था। मौला पाक सभिनी परदेसनि खे ख़ुशि रखे, जिते बि हुजो शाद ऐं आबाद हुजो। असांजी दुआऊं हमेशह अव्हां जे लाइ आहिनि। सो हाणे वञूं था पंहिंजे रूम ते, अव्हां खां वठूं था मोकिलाणी। वरी मिलंदासीं हिकु ॿिए व्लॉग में, जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, मौला अव्हांखे ख़ुशि रखे। तो असांखे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो असांजे चैनल खे। असां तव्हां खां राय वठूं था त व्लॉग हीअं सही आहिनि या लाइव आवाज़ में। ज़बरदस्त गाॾी हुई, ॾाढो घुमियासीं, ॾाढो इंजॉय कयोसीं, मज़ो आयो गाॾीअ में ज़बरदस्त। सो असां तव्हां खां वठूं था इजाज़त, मौला अव्हांखे ख़ुशि रखे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो।